सुभान अल्लाह। मुझा दोस्तो जेको अल्लाह वारन के ईज़ाए उन जे निरड़ ते लिखियल हूंदो ही अल्लाह जे रहमत का महरूम आ। पर जेको दुनिया में के अल्लाह वारे जी खिदमत करे क़यामत जे ॾियारे उन्हें वली सां गॾु जन्नत ॾे हलंदो। सुभान अल्लाह। हे जेके कुरान जा हाफिज हैं, हे जेके दीन जा आलिम हैं, जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदा रब फरमाईंदो ओ दीन जा आलिम बीह, ओ कुरान जा हाफिज बीह, ही महशर जो मैदान अथई। ॾिस सुञाण जन जन तुंहिंजी खिदमत कई, जन तुंहिंजी ज़ियारत कई, जन तुझे पुठिया नमाज़ूं पढ़ियूं, जन तो वट दीन जो इल्म पढ़ियो, जन तो सां गॾिजी हज कया उमरा कया। अॼु उन्हनि जी सिफारिश करे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञे। सुभान अल्लाह। पोइ उन ॾींहुं जॾहिं उस्ताद हाजी अली मोहम्मद ईंदो न, रब फरमाईंदुसि हे ख़ासि केली ॻोठ सॼो अथई, हे मलीर तई, हे मेमण ॻोठ तई, सुञाण जेकी तुझी मस्जिद में जुम्मो पढ़ंदा हुया, जन तो सां गॾिजी हज कयो, जन तो सां गॾिजी उमरा कया, जन तुंहिंजे मदरसे में बच्चा पढ़ाया, जन तुंहिंजी मस्जिद ठाराई, जन तुंहिंजे मदरसे जी खिदमत कई। अॼु उन्हनि सभिनी खे सुञाण पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञे। आबिद ज़ाहिद हिकिड़ो सिर छॾाए पंहिंजी जान छॾाए जन्नत ॾे वेंदा, पर आलिम हाफ़िज़ हज़ारनि खे छॾाए जन्नत ॾांहुं पाण सां गॾाए वठी वेंदा। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हिकिड़ो आलिम ईंदो, रब फरमाईंदुसि बीह, ही महशर जो मैदान अथई, सुञाण जन जन खे तूं सुञाण दे, उन्हनि खे हथ मां पकड़ ऐं पाण सां गॾाए जन्नत ॾांहुं वठी वञ। ॿुधाए पोइ आलिमनि जी खिदमत कजे, आलिमनि जी मजलिस में वञे ऐं आलिमनि जी खिदमत में उन्हनि जे मदरसनि में उन्हनि जे मस्जिदनि में उन्हनि सां जानी माली खिदमत कजे। ख़ुदा जाने इहो अमल दुनिया में भी फ़ाइदो ॾींदो, आख़िरत में भी फ़ाइदो ॾींदो। मिठा तूं भाग वारो आहीं, तुझे शहर में ही भलो मदरसो आ जंहिंजी कारकर्दगी अॼु केतिरा कुरान जा हाफ़िज़ केतिरा आलिम तैयार थी रहिया आहिनि। ओ मिठा रब जूं रहमतूं हुजनि उस्ताद हाजी अली मोहम्मद ते। ऐं हिन वक़्तु जेको साईं संदन मसनद ते वेठो आहे मौली साहब साईं उमेद अली, अल्लाह जो लख रहमतूं हुजनि साईं उमेद अली जे मथां वॾी जिदोजहद कनि था, वॾी जाखोड़ कनि था, वॾी दीन जी खिदमत करे रहिया आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया आख़िरत में इन जो बहितर बदिलो ॾींदो। ही ॾिसो ही आलिम सगोरा, ही नूरानी चेहरा, हिकिड़े आलिम जी ज़ियारत कयो, मदीने वारे साईं फरमाए ॼणो मूं मोहम्मद जो दीदार कयो। मन जलस माल आलिमे, जे आलिम सां गॾिजी वेठो हर घड़ी जे अवज़ उनखे जन्नत जो बाग रब अता फरमाए छॾींदो। साईं फरमाइनि था मन साफ़ा आलिमन फकअन्नमा साफ़हनी, जे हिकिड़े आलिम सां मुसाफ़ो कयो ॼणो मूं मोहम्मद करीम सां मुसाफ़ो कयो। ओ मिठा ही आलिम तैयार थियनि पिया, ही कुरान जा हाफ़िज़ तैयार थियनि पिया, त इन मदरसे जो असां सभिनी खे खिदमत करण जो हक़ आहे। ख़ुसूसन हिन ॻोठ वारनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजा बच्चा छॾियो, मदरसे में कुरान जा हाफ़िज़ बणायो, दीन जा आलिम बणायो, मदरसे जी खिदमत कयो, पंहिंजे हलाल कमाई मंझां हिन मदरसे जी तव्हां खिदमत कंदो। हिकूण मदरसे जी खिदमत कंदो, ॾहूण रब तव्हांखे बदिलो ई
मुझा दोस्तों अल्लाह जो वायदो आ तवा दीन की खिदमत कंदो त अल्लाह तवा के दुनिया आखिरत में माला माल फरमाए छदींदो। मिठा अल्लाह ताला जल्ल शानु शाला सा सभनी दी ये हाजिरी पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए। इन मदरसे के जी 100 सालन का आबाद अल्लाह करे क़यामत तई ये आबाद शाद हुजे। इन मौलाना उमैद अली के अल्लाह ताला इन जे इल्म में अमल में फैज में मजीद बरकत अता फरमाए। जेकी हिन मदरसे जा खिदमत गुजार हैं अल्लाह ताला उन्हन के मजीद बरकतुन सा माला माल फरमाए। अल्लाह ताला जल्ल शानु असा सभनी दी हाजिरी पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए। मदीने वाले साईं जे सदके सोने नबी जे दर जी असा सभनी के हाजिरी नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।